जय मसीह जे प्यारा भाउरो भेणो, परमेश्वर जे प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर जे महान दास जे बारे में, जंहिंजो नालो जॉन हुस आहे। जॉन हुस जो जनम बोहेमिया में थियो हो, जेको हाणे यूरोप में आहे। संदसि जनम हिकु किसान परिवार में थियो हो, पर थियो ईअं कि जॾहिं हुन जो जनम थियो तॾहिं संदसि पिता जी मौत थी वई। इन करे संदसि माता हुनखे ॿिए शहर वठी वई, उते हुनखे पढ़ाईंसि। हू ग़रीब हुआ, इन करे जॉन खे स्टार्टिंग खां ई नंढे हूंदे खां ई जीअं जीअं हू पढ़ाई बि कंदो हो त नौकिरी बि कंदो हो। ईअं कंदे कंदे हुन पंहिंजो हाई स्कूल पास कयईं। हाई स्कूल पास करण खां पोइ हू कॉलेज में वियो, पर संदसि माता बि कमु कंदी हुई ऐं हीउ ख़ुदि बि कमु कंदो हो। इन रीति सां हुननि जो घर गुज़रान हूंदो हो। ऐं जॉन बि नंढे हूंदे खां ई पंहिंजे घर जी परिस्थिति ॾिसंदो त हुनखे बि ईअं थींदो कि न, वॾे हूंदे मूंखे बि कुझु कमाए करे मूंखे पंहिंजी माउ खे सुखी रखिणो आहे। पर हुनजो नंढे हूंदे खां ई प्रभु यीशु में भी भरोसो हूंदो ऐं संदसि माता हुनखे सेखारींदी हुई कि कीअं बाइबल पढ़जे ऐं कीअं वॾनि जो आदर भाव कजे। इन रीति सां जॉन आस्ते 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 वॾो थींदो वियो ऐं हू बाइबल खे गहराई सां पढ़ंदो रहियो। ऐं थियो ईअं कि जॾहिं हू कॉलेज में पढ़े, हुन डॉक्टरेट जी उहो शिक्षा वरितई त संदसि जेको हिकिड़ो पादरी हो, उन हिनखे पंहिंजी चर्च में सॾु कराई ऐं हुन चर्च में हुन वियो ऐं जीअं यीशु प्रति हुनजो ॾाढो अंदरि प्रेम भाव हो, उन चर्च में वियो त हुनखे उहो जेको उन जी सरमन हो, जेको उन जी मैसेज हो, उहो चुई वियुसि कि प्रभु यीशु असां सां केतिरो प्यारु कंदो आहे। ईअं थियो कि कुझु सालनि खां पोइ उनखे हिकु धनी व्यक्ति मिलियो, जंहिंखे पंहिंजे चर्च में हिकु पादरी जी ज़रूरत हुई। हिन जॉन हुस खे चयईं कि मूंखे मुंहिंजे चर्च लाइ हिकु पादरी जी ज़रूरत आहे ऐं तूं प्रभु यीशु में विश्वास कंदो आहीं ऐं तो डॉक्टरेट भी कयल आहे, तो कोर्स भी कयल आहे, तूं अची करे मुंहिंजी चर्च में अची करे माण्हुनि खे सुसमाचार ॿुधाए, उन्हनि खे ॿुधाए कि कीअं परमेश्वर प्रभु यीशुअ खे साथ ॾेई करे ऐं असां सभिनी जे भले लाइ हिन संसार में मोकिलियईं। इन रीति सां हुनखे हुन पादरी हुन चर्च में पादरी जी नियुक्ति थी ऐं हुन जेके चर्च में जेके माण्हू ईंदा हुआ, पासे पासे वारे गामनि मां माण्हू ईंदा, छाकाणि त इहा चर्च चङी वॾी हुई ऐं हुन धनी माण्हू खे ख़बर हुई कि ही जॉन हुस जेको परमेश्वर सां ॾाढो प्यारु कंदो आहे, मुंहिंजे चर्च जे माण्हुनि जे लाइ हिकु उद्धार जो कारण ठहंदो। इन रीति सां जॉन हुस उतां जे माण्हुनि खे ॿुधायईं कि परमेश्वर प्रभु यीशु सभिनी सां कीअं प्यारु कंदो आहे। उद्धार हुनजे अनुग्रह सां ई मिली सघंदो आहे, छाकाणि त उन वक़्तु जेके पादरी हुआ ऐं जेके पोप हुआ, उहे मिसगाइड कंदा हुआ। उहे माण्हुनि खे ईअं सम्झाईंदा हुआ कि न, हिकु संकट मोचन नाले जो हिकिड़ो पत्र ईंदो आहे, उनखे ख़रीद करण सां ई तव्हांखे उद्धार मिलंदो आहे। पर इहो सभु कुझु न थींदो आहे। उहो हिन जेको जॉन हुस आहे उहो माण्हुनि खे सेखारियईं, छाकाणि त जॉन हुस उन वक़्तु जेको पादरी वॾो पादरी हूंदो हो, जॉन विकिल्फ जो किताबूं जेके लिखियलु हूंदियूं उन्हनि मां सेखारींदो हो। छाकाणि त जॉन विकिल्फ जो किताबुनि में साफ़ साफ़ बाइबल जा वचन लिखियलु हुआ, साफ़ साफ़ ईअं लिखियलु हो कि अनुग्रह ऐं जेकी बि उद्धार आहे उहो प्रभु यीशु जे तरफ़ां ईंदी आहे। पर उतां जा पादरी जेके वॾा पादरी हुआ, जेके साहूकार पादरी हुआ, जेके पोप हुआ, उहे माण्हुनि खे मिसगाइड कंदा हुआ। हू पंहिंजी भाषा में उन्हनि खे बाइबल उन जी भाषा में हूंदो, इन करे हू पढ़ी करे ॿुधाईंदा हुआ कि असां तव्हांखे हिन पैसनि सां संकट मोचन जेको पत्र आहे उहो वठंदा त तव्हांखे उद्धार मिलंदो। पर ईअं थींदो न हो। इन जो अंजाम छा थियो कि आस्ते 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 माण्हू जॉन हुस खे ॿुधणु लॻा ऐं उनखे विश्वास में ईंदे ॾिसी करे जॉन हुस खे ख़ुशी पई थिए कि केतिरा ई माण्हू विश्वास में अची प्रभु यीशु खे उद्धार कर्ता पंहिंजो मञनि था। पर उतां जे जेके पादरी ऐं पोप हुआ, उन्हनि ॾिठो कि जॉन हुस जे तरफ़ माण्हू वधंदा था वञनि त असांजी कमाई घटि थी वेंदी। हू आलसी हुआ, हू ॾाढा शाहूकार हुआ, आलसी हुआ, पर बाइबल जो गहरो अध्ययन न कंदा हुआ ऐं न ई बाइबल जी शिक्षा सभिनी खे ॿुधाईंदा हुआ। इन रीति सां हुननि जी कमाई आस्ते आस्ते बंदि थी। इन जो विरोध थियणु लॻो। जॉन हुस जो विरोध कयूं। उन्हनि चयो माण्हुनि खे कि न, जॉन हुस तव्हांखे अलॻि थो सेखारे, उहो चङी तरह नथो सेखारेव, तव्हां असां वटि अचो, असां तव्हांखे उद्धार ॾींदासीं। पर माण्हू जेके हुआ उन वक़्तु जॉन हुस खे ॿुधंदा हुआ, जॉन विकिल्फ जी जेको किताबूं हुयूं उन्हनि खे ॿुधंदा हुआ। थियो ईअं कि जेके जेके किताबुनि सां जॉन हुस उन्हनि खे सभिनी खे ॿुधाईंदो हो, उन्हनि किताबुनि जो विरोध करण लाइ वॾनि पादरियुनि पोप वटि विया। पोप उन्हनि खां आज्ञा वठी करे राजा वटि वियो कि इन्हनि किताबुनि खे बहिष्कार कयो वञे। जॉन विकिल्फ जो जेको किताबूं आहिनि उनजो बहिष्कार कयो वञे, उनखे रद्द कयो वञे, उनजी इजाज़त न ॾिनी वञे कि असांजे देश में इन जो प्रचार थिए।
इन रीति सां विकिल जी जेकियूं किताबूं आहिनि उन्हनि खे पाबंदी लॻी हुई। पोइ राजा खां परमिशन वरिती कि विकिल जी किताबूं आहिनि ऐं जेके ॿिया पंडितनि जूं किताबूं आहिनि उन्हनि ते पाबंदी लॻे वञे, छाकाणि त उहे ग़लति सिख्या था ॾियनि। इन करे जॉन हुस खे चयो वियो तूं विकिल जे किताब मां कुझु बि न ॿुधाईंदे, न ई उन्हनि मां प्रचार कंदे। अगरि तूं ईअं कंदे त तूं जंहिंजे कलीसिया में वेंदो आहीं उन्हनि जे लाइ सभिनि जे लाइ तुंहिंजा दरवाजा बंदि थींदा, छाकाणि त इहो फरमान राजा जे तरफ़ां निकितो। ईअं थियो कि आस्ते 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 विकिल जा जेके प्रवचन आहिनि उहो न पियो ॿुधाए सघे, पर तंहिं हूंदे बि हिन हिमत न हारी, हिननि पादरियुनि जो चयो न मञियो, न ई हिन पोप जो चयो मञियो। उहो हर कलीसिया में वेंदो, विकिल जी किताबुनि जा जेके सिद्धांत हुआ, छाकाणि त उहे सिद्धांत बाइबल जे अनुसार हुआ, बाइबल जे अनुसार उहो सिद्धांतनि जो ॿुधाईंदो। हू विकिल जा जेके बि सिद्धांत हुआ सभु कहिड़ा हुआ जेके 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 बाइबल में आहिनि, पर पोप ऐं जेके पादरी हुआ उहे मिसगाइड कंदा हुआ, छाकाणि त सिद्धांत अगरि ही ॿुधाए थो त हुनजी कमाई थी हले। इन करे हू सिद्धांत ॿुधाइण खां न रहियो। हुनखे जॉन हुस खे ईअं हो कि न, अगरि मां इहो विकिल जा सिद्धांत न ॿुधाईंदुमि त बि इहो मां परमेश्वर सां गद्दारी कंदुमि। इन करे इन विकिल जा सिद्धांत ॿुधाईंदो रहियो ऐं ईअं थियो कि उतां जे पोप खे ख़बर पइजी कि हर कलीसिया में ही अञा ताईं विकिल जा सिद्धांत थो ॿुधाए। वरी हुनखे सॾु करायो वियो, पोप पाण सॾु कराईंसि ऐं चयईंसि तूं विकिल जा सिद्धांत ॿुधाईं थो, मां तोखे 23 ॾींहंनि जी छूट थो ॾियां। अगरि वरी 23 ॾींहंनि खां पोइ बि अगरि तूं विकिल जा सिद्धांत ॿुधाईंदो रहंदे त मां तोखे हर कलीसिया मां बर्खास्त कंदुमि ऐं हितां मां हिन शहर मां बि तोखे कढी छॾींदुमि। थियो ईअं, हू घर वियो, सोचई, हू ईअं न पियो चाहे कि मां हिननि जे करे प्रभु यीशु सां गद्दारी कयां, परमेश्वर सां मां गद्दारी न करे सघंदो आहियां। मूंखे पादरियुनि सां मुक़ाबिलो करिणो पए त कंदुमि, पर मां प्रभु यीशु सां गद्दारी न कंदुमि। थियो ईअं, 23 ॾींहंनि खां पोइ अगेन पोप खे ख़बर पइजी कि न, हिन अञा ताईं विकिल जा सिद्धांत ॿुधाए थो ऐं हर कलीसिया माण्हू वधंदा था वञनि, छाकाणि त जेके जेके हू सिद्धांत ॿुधाए पियो उतां जी प्रजा उन में विश्वास पई करे ऐं नष्ट थियण खां बचे पई, छाकाणि त उहो पंहिंजो उद्धारकर्ता प्रभु यीशु खे स्वीकार पियो करे। ऐं ईअं थियो, हुनखे हुन शहर मां कढियो वियो, हर कलीसिया जा दरवाजा हुनजे लाइ बंदि थी विया। पर इन में बि हुनखे प्रभुअ जो रस्तो ॾिसणु आयो। हुन प्रभु खां प्रार्थना कई कि परमेश्वर मुंहिंजे लाइ हर कलीसिया जा दरवाजा बंदि थी विया आहिनि, मूंखे मार्गदर्शन ॾे। प्रभु हुनखे मार्गदर्शन ॾिनई, प्रार्थना जो जवाबु ॾिनईसि ऐं हुनखे मोकिलियईंसि। हू खेतनि में, मैदाननि में, बाज़ारुनि में वियो ऐं सुसमाचार ॿुधाईंदो रहियो ऐं विकिल जा किताबनि जा जेके सिद्धांत उहो ॿुधाईंदो रहियो। ऐं वॾी जी भीड़ जेके कलीसियनि में बि न मापे सघंदा हुआ माण्हू, उहे हिनखे ॿुधण लाइ मैदान ते वेंदा हुआ। थियो ईअं, इहो हिन 2 साल कंटिन्यूस कयो। इन जी गरी ॻाल्हि पोप खे ख़बर पइजी कि हे त कलीसियानि खां वञण खां पोइ बि हिन जेको कलीसियानि जो वञणु बंदि कयो आहे, उन खां पोइ बि मैदाननि में, खेतनि में वञी करे विकिल जा सिद्धांत थो ॿुधाए ऐं हे आंदोलन थो करे। हे सुधार आंदोलन त पोइ आयो न, मार्टिन लूथर खणी आयो, लेकिन जेको सुधार आंदोलन जो पायो हो उहो हिन विधो हो। इन जे कुझु सालनि खां पोइ, 50-60 सालनि खां पोइ मार्टिन लूथर आयो हो, उनखे पायो विधो हुई। इन जो चवण जो मतिलबु मार्टिन लूथर बि जॉन हुस खां सिखियो हूंदो कुझु न कुझु। मां इहो पढ़ियो आहे, पर मूंखे ईअं लॻे थो उन बि उन खां कुझु न कुझु सिखियो हूंदो। ईअं थियो, 2 सालनि ताईं हू खेतनि में, मैदाननि में, बाज़ारुनि में सुसमाचार फैलाईंदो रहियो ऐं नतीजो इहो निकितो, भीड़ जी भीड़ हुन वटि अचणु लॻी ऐं प्रभु यीशु खे पंहिंजो उद्धारकर्ता मञणु लॻी। इन ते पोप हुनखे वापसि सॾु कराईंसि, चयईंसि तूं इहो ग़लति कमु कयो अथई, तोखे हाणे सज़ा ॾिनी वेंदी, तूं हाणे बि तोखे वक़्तु अथई, तूं पंहिंजे भाषणनि जो विरोध कर ऐं विकिल खे किताबनि जो सिद्धांतनि जो बंदि कर प्रचार। अगरि ईअं नथो करीं त असां तोखे कोर्ट में वठी वेंदासीं, असां तोखे सज़ा ॾियारींदासीं। इन जो नतीजो छा निकितो? हिन चई न, नो प्रॉब्लम, मूंखे कोई प्रॉब्लम न आहे, मां प्रभु यीशुअ जे करे मरणु पसंदि कंदुमि। छाकाणि त जॾहिं जॉन हुस नंढो हो, पंहिंजे स्कूल जे पढ़ाई कंदो हो, तॾहिं हुन पंहिंजो हथु बाहि में विधो हुई। हुनखे प्रभुअ सां प्यारु हो, हुन पंहिंजो हथु बाहि में विधो हुई इहो ॾिसण लाइ कि अगरि मूंखे अॻियां हली करे प्रभु यीशु लाइ सड़ी करे मरी वञिणो पए त बि मां मरी सघां थो कि न। इन ते हुनखे उन सज़ा जो कोई डपु न हो। पोइ बि हिनखे चयईंसि तोखे साड़े छॾींदासीं, तुंहिंजी सज़ा असां तोखे सूलीअ ते लटकाए छॾींदासीं। हिनखे उहे स्कूल जा पंहिंजा ॾींहं यादि आया। हुन पंहिंजो पाण में प्रण कयईं, मूंखे ई साड़े छॾीनि या मूंखे सूलीअ ते चाढ़ीनि, पर मां प्रभु यीशु जो सुसमाचार ॾियणु बंदि न कंदुमि ऐं विकिल जा जेके सिद्धांत आहिनि उहे ॿुधाइणु चालू रखंदुमि।
इन रीति सां उन पोप जो विरोध कयो। इन करे पोप ऐं वॾा पादरी पंहिंजो पाण में सोचण लॻा की हिन खे कीअं सजा ॾियूं, छाकाणि त सभु माण्हू हिन जे गॾु हुआ, जेके बि विश्वास कंदा हुआ उहो वॾो झुंड जॉन हुस सां गॾु हो। उनखे कोर्ट में हाज़िर कयो वियो, हिकु दफ़ो ॿ दफ़ा टियों दफ़ो हुन खां पुछियो वियो। जॉन हुस शांत रहियो, उन पंहिंजी सफ़ाई में कुझु न चयो। पोइ हुनखे चयईंसि, अगरि तूं हाणे बि पंहिंजा वीचार छॾे सघणु चाहीं थो त छॾे सघंदो आहीं, अदरवाइज़ तोखे असां सजा ॾींदासीं, तोखे असां बाहि में बक्साड़े छॾींदासीं। पर हिन ते जॉन हुस हुनखे चयो कि मां प्रभु जी जेकी परमेश्वर जी सचाई आहे उहा माण्हुनि जे साम्हूं प्रकट कई आहे, इन तां मां फ्री न सघंदो आहियां। ऐं थियो ईअं कि कुझु जेके पादरी हुआ, जेके घमंडी पादरी हुआ, उहो उन्हनि खे कपिड़ा फाड़े छॾियऊंसि जॉन जा, ऐं हुनखे सॼो बदन गाह सां लपेटे छॾियऊं ऐं सूलीअ ते चाढ़े छॾियऊंसि। सूलीअ ते चाढ़े करे हुनखे ॿाहिरि साड़ण लाइ ॿाहिरि वठी विया। ॿाहिरि वठी करे हुनजी ॾाड़ीअ ताईं गाह भरे छॾियऊं। उते वरी पोइ हिन खां पुछो, छा तूं अञा बि पंहिंजे विश्वास खे छॾणु चाहीं थो? अॼु बि तोखे छॾण लाइ असां तयारु आहियूं, तोखे न साड़ींदासीं, न ई मारींदासीं। तूं पंहिंजो विश्वास छॾ, पंहिंजे वीचारनि खे बदिल ऐं माण्हुनि जे साम्हूं पंहिंजो भाषण ॾे कि मां जेको कुझु चयो ग़लति चयो। पर जॉन हुस पंहिंजे फ़ैसिले ते क़ाइमु रहियो। हुन चयईं, मां सचाई तां परते न हटंदुमि, मां प्रभु जो सचो सुठो समाचार सभिनी खे ॿुधायो आहे, मां इन तां पुठियां न हटी सघंदो आहियां। ऐं थियो ईअं कि उहे जेके घमंडी पादरी हुआ उन्हनि उनजे मथां ॾोह लॻायो कि हीउ धर्म जो ॾाढो वॾो विरोधी आहे ऐं हीउ देश लाइ असां लाइ हिकु ख़तरनाक माण्हू आहे। इन करे असां हिनखे सजा जे रूप में मौत जी सजा था ॾियूं। ऐं लास्ट में हुनखे बाहि में ॿारियो वियो, बाहि में साड़ियो वियो। उहो प्रभुअ जो दास जेको सुसमाचार फैलायईं, जेको सभिनी लाइ उद्धार कीअं थींदो आहे, किथां ईंदो आहे, अनुग्रह किथां ईंदो आहे, उहो सभु ॿुधाईं। उनजी अहिड़ी मौत ते उनजा जेके साथी हुआ उहे ॾाढा दुखी थिया। पर उन खां पोइ असां ॾिसी सघंदा आहियूं मार्टिन लूथर जेको सुधार आंदोलन खणी आयो, उहो जॉन हुस मां पैदा थियो। आशीष जो कारण थियो। जॉन हुस हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जेको 700 साल पहिरियों, अॼु खां 700 साल सम्झो त असांजी उमिरि घणी हूंदी आहे, 50, 60, 70 साल। 700 साल पहिरियों प्रभुअ लाइ शहीद थियो, प्रभुअ जे सुसमाचार ॾियण जे ख़ातिर हुन पंहिंजी जान गवाई ऐं ॿियनि जे लाइ आशीष जो कारण थियो। अॼु बि असां ॾिसंदा आहियूं जेको मार्टिन लूथरवाद हले थो, उनजी बदौलत आहे। छा असां बि प्रभु यीशुअ जे लाइ पाण खे समर्पित करे सघंदा आहियूं कि जीअं जॉन हुस पंहिंजो जीवन समर्पित कयईं, जीअं मार्टिन लूथर पंहिंजो जीवन समर्पित कयईं? अचो असां बि प्रभुअ जे लाइ सुसमाचार फैलायूं, उन जा जेके सुठा रस्ता आहिनि, बाइबल जूं जेके सिखियाऊं आहिनि उन्हनि खे फैलायूं ऐं उहो फैलायूं ऐं पंहिंजे जीवन में लागू कयूं ऐं असांजे जीवन मां माण्हू ॾिसी सघनि कि न, हीउ प्रभुअ जो सचो अनुयायी आहे, हीउ सचो चेलो आहे। असांजे ॻाल्हाइण सां असांजे जीवन जे हर हिकु क्षेत्र मां प्रभु यीशु ॾिसणु घुरिजे, त जीअं असां पंहिंजे लाइ त आशीष जो कारण ठहूं, पर ॿियनि जे लाइ बि आशीष जो कारण ठहूं। प्रभु तव्हां सभिनी खे आशीष ॾे।